रुकनासी सखर जो दहशतगर्दी टोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर ते पहुचाई पिया। जवाबदार धुर जो वकील न अचण सबबि ॿुधणी 17 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। ख़बर ताईं पहुचाए रहिया आहियूं सखर मां, जिथे दहशतगर्दी टोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदार धुर जो वकील न अचण सबबि ॿुधणी 17 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदार धुर जो वकील न अचण सबबि ॿुधणी 17 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, ख़बर ताईं पहुचाए रहिया आहियूं। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदार धुर जो वकील न अचण सबबि ॿुधणी 17 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदार धुर जो वकील न अचण सबबि ॿुधणी 17 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। ख़बर ताईं पहुचाए रहिया आहियूं। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। जवाबदार धुर जो वकील न अचण सबबि ॿुधणी 17 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। सखर मां दहशतगर्दी टोड़ अदालत में ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर शाहिद चन्ना खां। जी शाहिद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल, सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में जेया अॻवान शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे कत्ल केस जी ॿुधणी थी आहे। एडीएम कोर्ट जे जज आनंद राम सखर सेंटर जे अंदर ख़ालिद महमूद सुमरो कत्ल केस जी ॿुधणी कई आहे। अदालत में जवाबदार धुर जे वकीलनि जी गैर मौजूदगी सबबि ॿुधणी बिना कार्रवाई जे 17 अप्रैल ताईं अदालत पारां मुलतवी कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जंहिं सबबि सरकारी शाहिदनि जा बयान कलमबंद न थी सघिया। अदालत में फिरादी धुर मौलाना ताहिर मोहम्मद सुमरो, वकील सैयद हमादुल्ला पेश थिया। यादि रहे त 7 साल अॻु डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो खे सखर में मस्जिद अंदरि क़त्ल कयो वियो हो। जी ठीकु आहे शायदि, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।